हूअ जी आहे सिंध शहीद सिंध देश मोहतरम बशीर खान कुरैशी जी आहे। सिंध अवामी सतह सॾ ते खीरा के कोरंगीअ में सिंधी पोरियतन परवेज़ जागीराणीअ समेत कुझु ॿियनि दोस्तनि खे सिंध ते रहंदड़ जेके धरती धड़ी आहिनि उन्हनि खे फैक्ट्रियुनि मां बेदख़ल कयो वियो, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कंदे इहो इन मीडिया जे थ्रू उन्हनि खे बि ॿुधायूं था जेके धारियनि माण्हुनि खे शेल्टर ॾेई पनाह था ॾियनि। हिकु त परवेज़ जागीराणी समेत असांजे दोस्तनि खे कढियो वियो, उन खां बाद में कुझु कलाकनि खां पोइ उन्हनि जे घरनि ते चढ़ाई करे अफ़गानी पठाड़नि उन्हनि जे ॿारनि ऐं उन्हनि खे हिरासा ऐं तशदुद कयो। सिंध हिकु अमुन प्यार मोहबत ऐं भाईचारे जो दर्स ॾींदड़ धरती रही आहे। सिंध हज़ारे सालनि जो तारीख़ी वतन आहे। सिंध जे तारीख़ में कॾहिं बि तव्हांखे सिंधियुनि तरफ़ां का हला नज़र न ईंदी, न ई कंहिं तारीख़ में कॾहिं तव्हांखे मिलंदी। सदाईं धरतियुनि धड़ियुनि खे हिननि जेको रत वहायो आहे उहो धारी आबादकारीअ में, पोइ उहे बर्मी हुजनि, बंगाली हुजनि या बिहारी हुजनि या अफ़गानी पठाणनि जी सूरत में हुजनि। अॼु हिन सोशल मीडिया जे थ्रू, हिन प्रेस क्लब राणीपुर जे सहाफ़ी दोस्तनि जे थ्रू इहा दांह खणी बि आया आहियूं ऐं उन्हनि माण्हुनि खे बि इहा दांह ॾियण आया आहियूं त ख़ुदारा उन्हनि जेके धारी आबादकारी जा साथारी आहियो, अॼु ॾिसो त धरतीअ जा धणी धरतीअ तां बेदख़ल कया था वञनि ऐं चंद टकनि जे एवज़, चंद मरावतुनि जे एवज़ तव्हां पंहिंजी धरती विकिणी उन धारियुनि सां गॾिजी बीह था रहो। पर अॼु असां सिंधी पुरअमन एहतजाज जी सूरत में खीर बाज़ार खां हिते पहुता आहियूं। कंहिं बि माण्हूअ खे का शइ हथ में न आहे, इहा असांजी साबितियत, असां सिंधी पुरअमन आहियूं। पर हिकिड़ो अफ़गानी पठान दहशतगर्द जेको हथियारनि जी सूरत में उते कराची जे अंदरि बि जेके दोस्त असांजा सिंधी भाइर रहंदा उन्हनि वटि का शइ बि न हुई, पर अफ़गानी पठाननि वटि जदीद क़िस्म जा हथियार हुया, पोइ बि उतां जी इंतिज़ामिया ख़ामोश। असांजी क़ौमपरस्त तंज़ीमूं कल्ह शहीद बशीर खान कुरैशी जो पगदार फर्ज़ंद GSN क़ौमी महाज़ जो चेयरमैन सुनान खान कुरैशी काफ़िले जी सूरत में उते पहुतो हुयो ऐं असां हिन एहतजाज जे थ्रू ऐं उन एहतजाज जे थ्रू सिंध वासियुनि खे इहे ॿुधायूं था त तव्हां सिंधी निंधण कान आहियो, कराची सिंधियुनि जी आहे, कंहिं अहिड़े गेरे नथू खेरे जी न आहे। हीअ जेकॾहिं काहूं बंदि न थियूं त अॼु सिंध जो माण्हू सुजाग थी चुको आहे। सो उन खां बाद में आउं हिन सोशल मीडिया जे थ्रू उन सहाफ़ियुनि, उन्हनि कलमकारनि, अदीबनि, शाइरनि, दानिशवरनि खे इहा अपील कंदुसि, अचो त सिंध जे माण्हुनि जी मालिकी वारसी कयूं। असां साईं GM सैद जा फ़िक्री रूहानी औलाद ऐं फ़िक्री वारिस पहिरें ॾींहं खां इहो अज़म वचन करे चुका आहियूं त जॾहिं बि सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो, जॾहिं बि सिंध सिर घुरिया त पहिरियां असां अॻुवाणनि जा हूंदा, पोइ सिर क़ौम जा हूंदा। सो मरणो हर माण्हूअ खे आहे। क़ुर शरीफ़ में अलाह साईं फरमाए थो, कुल नफ्सुन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। पोइ इहा निंड जेका आहे, ख़ौफ़ जी निंड भञी करे सिंधी माण्हुनि सां अॼु ॿांह ॿेली थियो। जेकॾहिं नथा थियो त तव्हांजो जेको आहे सो जेको तव्हांजो तरीक़ोकार बि उन्हनि पलीजनि वांगुरु हूंदो। तव्हां अॼु उन्हनि जो मकली ऐं सिंध जे ॿियनि क़ब्रिस्तान में उन्हनि जा क़बरूं त तव्हांखे नज़र ईंदियूं, पर उन्हनि जा बुढ़ बुनियाद नसुल तव्हांखे नज़र न ईंदो। सो अचो, सिंधियत जे नाले ते गैरत कयो, सिंधियुनि जो साथ ॾियो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। हक़ मौजूद GSN GA लतीफ़ इन नज़म जे थ्रू मां उन्हनि खे पैगाम ॾियणु चाहींदुमि जेके